अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी भलीकार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। पार्लियामेंट अक़लियतुनि जे हक़नि लाइ क़ौमी कमीशन जो बिल अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो। स्पीकर अयाज़ सादिक जी सदारत हेठि क़ौमी असेंबली ऐं सेनेट जो गॾियल इजलास। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ बिल पेश कयो। हिमायत में 160 ऐं मुखालफ़त में 79 वोट। मुखालिफ़ धुर जे मेंबरनि जो बिल ख़िलाफ़ एहतजाज। स्पीकर जी डाई साडो नारेबाज़ी। ऐवान मां वॉकआउट। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हीउ बिल अक़लियतुनि जे हक़नि लाइ आहे। कैदी नंबर 804 के कुझु न थींदो। जेयूआई सरबराह मौलाना फज़ल रहमान चयो आहे त अहिड़ी कानून साज़ी न कयो जंहिंसां नुक़सान थिए। अक़लियतुनि जे हक़नि जो न कानून जो मसइलो आहे। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त इस्लाम जे ख़िलाफ़ का बि कानून साज़ी नथी थी सघे। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कलम 144 लागू। एहतजाजनि, जलसनि ऐं जलूसनि ते 2 महीननि लाइ पाबंदी। इंतज़ामिया जो चवणु आहे त गैर कानूनी सरगर्मी ते कानून फौरी तौर हरकत में ईंदो। शरंगेज़ी कंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। बानी पीटीआई सां अॼु वकीलनि ऐं घरबातियुनि जी मुलाक़ात जो ॾींहुं। वज़ीर आला केपीके सुहेल आफ़रीदी जी अडियाला जेल आमद जो इम्कान। अडियाला जेल जे भरपासे सिक्योरिटी सख़्त। कंटेनर्स रखिया विया। जेल जे वेझो मरकज़ी रोड ॿिन्ही पासनि खां बंदि। पनवाकिल में जंगा महर ऐं मरणाणी जतोई तकरार तां ठुलवासी हारी क़त्ल। कचे जे रज़ा ॻोठ में हथियारबंदनि ज़मीन ते कमु कंदड़ जतोई दुर्जहारी सैयद एहसान शाह खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस पहुची मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो। वाक़िए बाद धुरियुनि में छिकताण तेज़। बुलड़ी शाहगरीन जे कातियार धुरियुनि में झेड़ो, नौजवान मारिजी वियो। ॻोठ जंग कातियार जे धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां फायरिंग, गोलियूं लॻण करे अमजद अली कातियार क़त्ल थी वियो। पुलिस छिकताण ते ज़ाब्तो आणे वरितो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा। बहराम वेझो क़त्ल कयल पीरसन जो राइस मिल ॿाहिरां पूरियल लाश हथ। ॻोठ गब्बर कलोड़ो वासी शोबान कलोड़ो खे कुझु ॾींहं अॻु क़त्ल करे लाश ॻुझ ॻोह में पूरियो वियो हो। मर्द पोस्टमार्टम बैदि वाटसन हवाले। वाक़िए ख़िलाफ़ लाश रखी धरणो। वाटसन जो चवणु आहे त वाक़िए जी जांच करे मुलविस जवाबदारनि खे जल्द कानून जे कटहरे में आंदो वञे।